दोस्तों अॼु असां हाला में मौजूदु आहियूं सिंध टीवी जो ड्रामो जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस असांजो डायरेक्टर हुसैन शेख साहब असां सां गॾु आहे ऐं हेॾां पूरी असांजी टीम बीठी आहे अदा हाजन प्रेमी बि बीठो आहे मामा लालू अब्दुल्ला उस्ताद अब्दुल्ला मवाली ऐं हेॾां हे फ़हीम डेंडो बि बीठो आहे तो सुबुह सुबुह जो जीअं रिकॉर्डिंग ते निकिता हूं त ॿाहिरि फ्रूट जी रेड़ी ॾिठी आहे माशा तुंहिंजी ॻाल्हि कटियां थो जी रेड़ी बीठी कोन्हे रोज़ हुसैन शेख इहो घुराईंदो आहे ऐं पंहिंजे आर्टिस्टनि खे नाश्तो फ्रूट सां कराईंदो आहे ॻाल्हि छो थो लिकाई वाह 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 तमामु बहितरीनु मां रेड़ी ईंदी आहे सर मां इन जे करे लिकायो ॿिया डायरेक्टर ग़रीब आहिनि सुबुह जो फ्रूट काॾो खाराए सघंदा ॾिसो न तव्हां हे रवाज़ थी वेंदो न वरी तव्हां सूप वेठा था खाओ मामा लालू नारगी वेठो थो खाए ऐं ज़ैतून वेठो थो खाओ अब्दुल्ला अमला चार ई पंज ई आइटम चट कयो बाबा मां डायरेक्टर या ॿिया जेके डायरेक्टर आहिनि उहे कमाईंदा त आर्टिस्टनि मूं जा ई आहियूं न बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे जेकॾहिं असां प्रोजेक्ट कंदासीं त असांजा आर्टिस्ट असां सां गॾु हूंदा ऐं पोइ उन्हनि जी बि रोज़ी आहे असांजी बि रोज़ी आहे पोइ हिन में खाइण में कंजूसी छो कयूं खाओ बाबा खाओ तव्हां मां चाहींदुसि अहसान शाह खां कमेंट वठो जी मामा बाबा अलाह थो ॼाणे मां पंहिंजे पैसनि सां वरितो हा सर खाए त असां सां थो न गॾु हा खाए असां सां तो गॾु पैसा त हर हिकु पंहिंजा पंहिंजा भरिया सर तव्हां छा था चवणु चाहियो अरे असां जीअं मश्क जहिड़ियूं ज़ालूं तेरा मुड़ुस रिकॉर्डिंग में आहियूं ऐं हे हिकिड़ो असांजे लो एंगल में रखो असां बि नज़र अचो हा सर अब ॻाल्हाए थोरो अॻियां थी। उस्ताद जी मुंडियूं कटिजी थी वञनि ऐं रेड़ो बीठो आहे सभु अदाकार अॻियां थी। हिते हिते ॻाल्हाए हेॾे ॻाल्हाए न हेॾे ॻाल्हाए अच्छा रेड़ो बीठो आहे सभु रेड़ो न अदाकार- रेड़ी। हा रेड़ी रेड़ी बीठी आहे ऐं सभु अदाकार असां सूप पिया था खायूं ऐं महिरबानी आहे शेख हुसैन साहब जी जेको असांखे फ्रूट खाराए थो पियो पर न पंहिंजे पैसनि में न सभु को पंहिंजे पैसनि मां थो खाए गॾु वेही थो खाराए गॾु वेही थो वेही खाराए खाराए थो। सर हे आर्टिस्ट शिकायत करंदा मां त पहिरियों तारीफ़ कई त हुसैन शेख जो ख़र्चो आहे हे हर को चए थो असां पंहिंजा पैसा पाण था भरियूं बाबा पैसा पाण भरींदा रेड़ी त मूं घुराई आहे न फ्रूट जी दोस्तो हाणे हलूं था हिन रेड़ी जो जेको मालिक आहे उस्ताद अब्दुल्ला उन खां व्यूज़ वठूं था त असां आर्टिस्टनि मां केतिरा मुतमिन ऐं सुबुह जो केतिरो फ्रूट खपाईंदा साईं अस्सलाम वालेकुम अलाह जी महिरबानी सां रोज़ी मुंहिंजे मौला असांखे गंज करे ॾिनी आहे हे असांखे ओचितो हथ आया आहिनि सभु फनकार जी ऐं फनकारनि खे फुरण को ॾाढो सवलो आहे अच्छा पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ जेकॾहिं 5 रुपए वारी शइ में 50 थो चवनि त बि चवनि था दादा ॾियोसि मथां हुजे हा सही 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 पर आम माण्हूअ खे जेकॾहिं 50 थो चवनि चंबो आहे थो कढे त दोस्तो ही जेको आहे फ्रूट आहे ताज़ो नारंगियूं केला ज़ैतून सूफ़ ऐं लाहौरी गजर तमामु बहितरीनु ही खाऊं था तुंहिंजा सां इहो मुंहिंजो केलो न अथई इहो कंपनी जो केलो कहिड़ी जो कंपनी जे फोड़ियो आहे इहो असांखे या ओपो या सैमसंग ॾियो न भाउ त दोस्तो तमामु बहितरीनु सुबुह सुबुह सां असांजो ही व्लॉग ठही वियो इनशाला अहिड़ा व्लॉग तव्हांखे हिन लोकेशन ते ज़रूरु ॾेखारींदासीं ऐं हमेशह असांजे चैनल खे तव्हां फॉलो कयो ऐं फॉलो कंदा रहो वॾी महिरबानी तमामु थोराइता इहा हाली मदद हाणे हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेकअप रूम में जिते सिंध जी तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं मुंहिंजी पसंदीदा आर्टिस्ट आहे सना बलोच जेका हिन वक़्तु तयारु थिए थी पंहिंजो मेकअप जेको आहे सो करे पई अच्छा हीउ मेकअप पाण कयो आहे या को मेकअप आर्टिस्ट आहे हे सॼो कमाल आहे हिन जो अच्छा अच्छा मेकअप आर्टिस्ट जो आहे हीअ हमेशह मूंखे सुठो ई तयारु कंदो आहे जेको मां तव्हांजे साम्हूं नज़र ईंदी आहे हिन जा लख थोरा आहिनि जेके वीचारो असांजे लाइ ईंदो आहे न न तव्हां हूअं ई सुठा हो माशाल्लाह बिना मेकअप जे बि ख़ूबसूरत हो माशाल्लाह तव्हां बि ख़ूबसूरत आहियो पर तव्हांखे ॾिसी मूंखे लड़ी चवंदा आहिनि जहिड़ी ज़मीन साफ़ तहिड़ो वरी को जेतिरी ज़मीन साफ़ हूंदी उन ते मेकअप बि सुठो ई लॻंदो बहरहाल वॾी महिरबानी पहिरियों दफ़ो कंहिं जेको आहे सो माई मुंहिंजी तारीफ़ कई आहे न न तव्हां तारीफ़ जे लाइक़ु आहियो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे तमामु सुठा माण्हू आहिनि मतिलबु मूं वटि वर्ड्स न आहिनि जेका मां हिन जी तारीफ़ कयां तमामु बहितरीनु इंसान आहिनि मां कमु थी कयां फस्ट टाइम कमु कयो आहे पर मूंखे ॾाढो मज़ो आयो वॾी महिरबानी ऐं ड्रामो त असांजो कॉमेडी आहे ई आहे मूंखे सभु खां वधीक खिल हिन ते ईंदी तव्हांजो नालो छा आहे सुबुतो सुबुतो आहे ॾेर आहे मुंहिंजो पर हिन जी जेके मुछूं हूंदियूं आहिनि जॾहिं शूट जे दौरान ईअं हेठि मूंखे हुन ते ॾाढी खिल ईंदी आहे तमामु बहितरीनु इंसान आहे सपोर्ट कयो असांजे लाइ करे छॾियो यार महिरबानी महिरबानी आहे असांजो कैमरामैन उस्ताद ज़हीर बलोच जेको हमेशह असां आर्टिस्टनि जा
सुठा फ्रेम रखी ऐं सुहिणो असांखे करे तव्हांजे आॾो पेश कंदो आहे, जेको सुबुह सुबुह सां केले सां गॾु नाश्तो करे रहियो आहे। ऐं हीअ हुनजो स्टाफ आहे, हीअ जहांगीर भाउ आहे ऐं हीअ जेको आहे सो अदा फरमान न, हा अदा फरमान आहे। सर तव्हां जेको आहे सो सुबुह सुबुह सां उथी करे सेट ते माण्हू चांहि पीअंदा आहिनि, पराठो खाईंदा आहिनि या अंडे सां नाश्तो कंदा आहिनि, ऐं हुसैन शेख वटि तव्हां फ्रूट सां नाश्तो कयो था, छा महसूसु कयो था? असल में सुबुह साण जेके आहिनि न हा फ्रूट सां नाश्तो असां कंदा आहियूं। बिल्कुलु हुसैन शेख जी प्रोडक्शन आहे माशाल्लाह, तमामु बहितरीनु। हा हा बाक़ी इहो आहे, चांहि बि मिलंदी आहे, नाश्तो बि थींदो आहे, फ्रूट बि खाईंदा आहियूं बाक़ाइदा। सुठी असांखे हिते रिस्पॉन्स मिले पई, बहितरीनु। अच्छा सूफ़ बि आहिनि, वाह वाह, वॾी महिरबानी दोस्तो। माशाअल्लाह जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस जे सेट ते तमामु वॾी इंजॉय, तव्हांखे बि सलाह आहे बाबा, तमामु वॾी इंजॉय थिए थी। ऐं मां सभिनी दोस्तनि खे चवंदुमि त कमेंट में असांखे राय ज़रूरु ॾिजो। ऐं पैसे जी पटन कर मुखे काई वो बोला, पैसे जी पट मुखे न कर काई, आया मां मौलाई सलामुद्दीन समय जो चए, नाहे पैसो मूं वटि हिकु पाई, पोख बि असाई त कटी कीअं यार मालुणा, त कटी कीअं यार मालुणा, नाहे पैसो मूं वटि हिकु पाई, पोख बि असाई त कटी कीअं यार मालुणा, त कटी कीअं यार मालुणा। तो जो हाणे नथो हले बसो को मुंहिंजो, डेरा चन पो हुकुम वतो जो हाणे नथो हले बसो को मुंहिंजो, तुझी काथो कया मां पुराई, पोख बि असाई त कटी कीअं यार मालुणा, चाहे पैसो मूं वटि हिकु पाई, पोख बि असाई त कटी कीअं यार मालुणा। काॾो आण्या कर्ज़ो अॻियां बि नथा ॾियनि वाणिया, पैसा पिरी लसे काॾो आण्या कर्ज़ो अॻियां बि नथा ॾियनि वाणिया, कढ मुंहुं जे त आहिनि सिपाही, पोख बि असाई त कटी कीअं यार मालुणा, नाहे पैसो मूं वटि हिकु पाई, पोख बि असाई त कटी कीअं यार मालुणा।
रखिया आहिनि हाणे त सिर्फ़ु ख़ाली कपेड़ा बचा आहिनि रखिया आहिनि हाणे त बाक़ी सिर्फ़ु कपेड़ा बचा आहिनि आहे मोहम्मद अली त मौलाई बुख बि असाई त कटी कीअं यार मालुणा नाहे पैसो मूं वटि हिकु पाई बुख बि असाई त कटी कीअं यार मालुणा नाहे पैसो मूं वटि हिकु पाई बुख बि असाई त कटी कीअं